नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त तव्हांखे रोहिड़ी मां ख़बर ॾींदा हलूं। रोहिड़ी जे बंड टारी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श कांदड़ो वासी नौजवान मुबैना तौर ते अगवा थी वियो, जंहिंजे वारसनि खां 15 लख भुंग तलब कयो वियो। वह नौजवान गुलज़ार अहमद पुट मेयल कांदड़ो खे दाड़ेल अगवा करे विया आहिनि। संदसि वारसनि जो चवणु आहे त गुलज़ार कांदड़ो पत्थर जी ओसारी जो कम करे मज़दूरी कंदो आहे। वारसनि मूजिब गुलज़ार कांदड़ो खे कंहिं फोन करे पत्थर जी ओसारी जो कम कराइण लाइ घोटकी घुरायो हो। शाम जो गुलज़ार जो नंबर बंद थी वियो, जंहिंखां पोइ राति जो देर सां हिन जे नंबर तां कॉल आई हुई त असां गुलज़ार खे अगवा कयो आहे ऐं रक़म जो बंदोबस्त कयो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। नंबर बंद थियण जी लोकेशन घोटकी जे सरहद वारे इलाइक़े जी अचे थी। नौजवान जे अगवा वाक़े खां पोइ इलाइक़े में खौफ़ पकड़िजी वियो ऐं घर में रोड रड़ो मतल आहे, जॾहिं त अगवा थियल नौजवान जे वारसनि खां 15 लख भुंग तलब कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।